सुल्तान मूंखे धोखो ॾिनो आहे। मां हुनखे ज़मीन तां खणी आसमान ते पहुचायो ऐं हुन मुंहिंजा ई माण्हू फेरे मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾिया। मुंहिंजी कंसाइनमेंट पंहिंजे हथ में करे मुंहिंजे ई ॿेड़नि ते कब्ज़ो कई वेठो आहे। मुंहिंजी हालत हुन टुटल ॿेड़े वांगुरु करे छॾी अथसि जेको विच समुंड में तरण जी कोशिश थो करे। सर तव्हां इजाज़त ॾियो त संदसि पोयां कुझु माण्हू लॻाए था छॾियूं, पाण ई उहे ॿेड़ियूं वापसि कंदो। असांजा माण्हू संदसि गले मां वठी गिहड़े तव्हांजे पेरनि में आणींदा, पोइ ॾिसजो मज़ो। सतार इहो एतिरो सवलो कमु कोन्हे, पर मां इहो सम्झणु ज़रूरु थो चाहियां त सुल्तान में एतिरी हिमत आई कीअं। आख़िर हुनजे पोयां आहे केरु? सतार किथे हू दाइम सां त न मिली वियो आहे? बॉस, जेकॾहिं ईअं आहे त इहो ॾाढो ख़तरनाक थींदो। सतार जेकॾहिं ख़राबु थींदो त सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न, सभिनीनि जे लाइ ख़राबु थींदो। बॉस, इन जो को ॿियो रस्तो नथो कढी सघे? उन ई रस्ते जे बारे में त सोचां पियो, छो त मुंहिंजी समूरी इन्वेस्टमेंट सुल्तान जे रहमो करम ते आहे। मुंहिंजा समूरा कॉन्टेक्ट सुल्तान वटि आहिनि ऐं ॿियो त रिकवरी अकाउंट बि सुल्तान वटि आहे। सुल्तान जो मूंखां अलॻि थियणु बहुत सम्झ में न आयो। हू आख़िर तव्हां खां अलॻि छो थियो सर? साणसि ॻाल्हाइजे त हू वापसि अची सघे थो। मां हुन सां रवैयो त सख़्तु रखंदो हुयुसि, शायदि हिन जे करे ई मामला सिधा न थी सघिया। जेतिरो टफ टाइम मां दाइम खे ॾियणु पियो चाहियां न, सुल्तान ॾेई न सघियो। ऐं हुन जे मथां त जेको फॉरेनर कॉन्ट्रैक्टर आयो हुयो उहो बि गुम थी वियो आहे ऐं सुल्तान बि बिना कुझु ॿुधाए अंडरग्राउंड थी वियो आहे। सर, मां राब्तो कयांसि थो। करे ॾिस, जेकॾहिं हो टेबल टॉक्स ते अचे थो त सभु मामला सेट थी सघनि था। ओके बॉस, ऐं साणसि हाणे ई राब्तो कयां थो। हिन फार्म हाउस जी त कंहिंखे ख़बर ई न आहे, हिते केरु थो अची सघे? मिस्टर सोराब खान रोड़ी रोड़ी थकी पियो हूंदे, मूंखे त ॾिसी कीअं पियो फील करे? सुल्तान, मां बिल्कुलु उहो ई महसूस थो कयां जीअं हिकु बादशाह खे महसूस करणु खपे। बिना रिआया जे ही बादशाह लाइ नज़रानो आहे। 23 साल अॻु इहो तव्हांजो सुल्तान मूं वटि हिकु ख़सीस नौकरीअ जे लाइ आयो। हिन खे माण्हू ठाहे हिन बिज़नेस में मूं आंदो। मूंखे सभिनीनि चयो त ही माण्हू भरोसे जे लाइक़ु नाहे, हिन ते भरोसो न कर। सभिनीनि मूंखे झलियो त हिनखे पंहिंजी गैंग में शामिल न कर। हुननि चयो त ही कॾहिं बि पुठीअ में खंजर घोपे सघे थो, पर मूं हुननि ते एतबार न कयो, हिन ते कयो, छो त हिन हमेशह मुंहिंजो एतबार क़ाइमु रखियो हो पहिरियां। पर हाणे हलाए छो ईअं थियो आहे? पर कॾहिं उन एतबार ते ताड़ियूं बि त कोन वॼायूं सोराब खान। रिश्तनि में भरोसो ऐं मोबाइल में नेटवर्क न हुजे त माण्हू उन्हनि सां रांदि ई खेॾींदा। पोइ सुल्तान खान, तव्हां कहिड़ो खेल खेॾण वारा आहियो? सुल्तान, मूं वटां निकिरण खां पोइ तोखे अहिड़नि गुलनि जी ज़रूरत पई आहे? हाँ? हाणे जहिड़ी दुनिया तहिड़ा असां, छो त हाणे शराफ़त जी दुनिया जो किसो ख़तम ई थी चुको आहे। हाणे इहो ॾिसबो त केरु साण आहे ऐं कंहिंसां साण हलबो। उहा गोली त पाण सां गॾु मौत रखंदी आहे ऐं सुल्तान, उहा मौत मुंहिंजी आङुरियुनि जे इशारनि ते आहे। मां हिते आयो आहियां त तूं छा थो सम्झी मां ईअं ई हलियो आयो आहियां? सोराब खान, इहा तुंहिंजी इन्वेस्टमेंट थियल रक़म आहे, उहा ई तुंहिंजी रक़म मोटाइण आयो आहियां। सोराब खान, ही ब्रीफ केस असांजे विच में वॾी लकीर साबित थींदी ऐं हा, हाणे इन लकीर खे पार करण जी कोशिश बि न कजांइ। सुल्तान, हिन बिज़नेस में ॿिनि शयुनि ते कॾहिं बि एतबार न कजे। हिकिड़ो त पंहिंजे अंदर में पैदा थियल ख़ौफ़ ते ऐं ॿियो कंहिंजे साथ ते। सोराब खान, जिन ते भरोसो कबो आहे न, उहे हथ मां वारी वांगुरु छो निकिरी वेंदा आहिनि? हिते गौर कजांइ।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।